कहिड़ो माण्हू साईं? साईं मियां मोहम्मद यूसुफ खान साहब खे। न साईं, मां इनजो कोन सुञाणा साईं। हा, छा 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 नालो न वरितव साईं? मियां मोहम्मद यूसुफ खान साहब। साईं पीउ जो नालो छा अथसि? पीउ जो नालो आहे धनी बख्श खान दिलेर। भला छो पिया ॻोल्हियो उनखे? ऐं ही पुलिस छा लाइ आई आहे? साईं हिन में असांखे ज़रूरी कमु आहे, तव्हांखे ख़बर हुजे त ॿुधायो। न न, उहो कोन मिलंदो तव्हांखे। हा न न साईं, असांखे उहो ज़रूरु खपे, असांखे त हुनजी सख़्त तलाश आहे। अड़े पुट चूसा, अॼु मरी वे सफ़ा। ही पुलिस पक तोखे गिरफ़्तार करण आई आहे। बचा हाणे भॼणो अथई त भॼ। जेकॾहिं तव्हांखे हिनजी ख़बर हुजे त असांखे ॿुधाए छॾियो। जे इहो माण्हू अव्हां सां न मिलणु चाहे त पोइ? रुॻो असांखे हिनजी ख़बर पइजी वञे पोइ त असीं हिनखे ज़ोरी हथु कंदासीं। भला भला इहो उहो ई माण्हू आहे जेको कराची खे धकीअ खे खणाए वियो? हा हा हा, उहो ई जेको कराची में। न इहो भॼणो यूसा, अबा अबा अदा अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। अदा भिजण जी ज़रूरत न आहे। कमाल आहे भॼी। साईं छा ॻाल्हि आहे? यूसुफ छो पे भॼंदो वञे साईं? साईं मूं हिन माण्हू जी पुछा पे कई, मियां मोहम्मद यूसुफ खान वलद धनी बख्श खान दिलेर। साईं इहो ई त जूसो आहे।